बाबल जवाबदार सही जंहिंजे लाइ मिनिस्टर साहब तव्हांखे फोन कयो हुयो पकड़े वठी आयासीं पीठो पे रोड ते बकवास करे माण्हुनि खे तूं हां बीठो अस्पताल जे ॿाहिरि बस हिकिड़ो मिनट मां ॻाल्हायां पुलिस जा हा क्यों के तव्हां सां बाबल साईं जवाबदार हे आ न जावेद हिते आ न हा ओके बस वेठो थई जावेद हिते हा जवाबदार जो आहे सही है ज़हन घुमी वियो घड़ी खन लाइ बाबल साईं जवाबदार जेके कल्ह पाण गॾिजी पकड़े आयासीं लाक मां वठी आयो हुआसीं इहे त मूं भॻवान पाण जुमलो मटायो है न अरे छा हुयो पहिरियों साईं ही मिनिस्टर साहब वारो जवाबदार बाबल साईं जवाबदार मिनिस्टर साहब वारो जवाबदार साईं ही मिनिस्टर साहब वारो जवाबदार न बदल हे हिते वेठो हुन करे भुल थी वई वरी साहब हिते वेठो आहे तू फ्रेम हणो हा टू वन तू हणे हा बाबल जवाबदार मिनिस्टर साहब वारो जवाबदार जेके पाण कल पकड़े आयासीं हड़ताल मां बीठो पे माण्हुनि खे उपतियूं सुबतियूं पटियूं पढ़ाए इहे त मूं बाबा एॾो तक रस्मी में ॻाल्हाएगा बराबरि हाँ ओके हा जवाबदार बाबल मिनिस्टर साहब वारो जवाबदार जेके पाण कल गॾी गदी हणी आया गदी जी वो गॾिजी मसला ओके, है ओके। खाली रिलैक्स ओके यार गदी जी पाण गॾिजी से हां अरे वाह अलाल तुझसे बोला बाबल जवाबदार मिनिस्टर साहब वारो जवाबदार थी बाबल जेके पाण कल हलियासीं गॾिजी पकड़े आयासीं बीठो पियो माण्हुनि खे उपतियूं सुबतियूं पटियूं पढ़ाए हाणे कीअं बीठो थी बाबल ओके ॿियो थी त पर साहब मूंखे त मूं ॿुधो आहे त सच पंहिंजी हिफ़ाज़त पाण कंदो आहे ऐं उनखे कंहिं बि बॉडी गार्ड जी ज़रूरत नाहे पवंदी साहब मूं त ॿुधो आहे सच पंहिंजी हिफ़ाज़त पाण कंदो आहे पाण टू फ्रेम लॻल अथई साॻियो ई अथई हुन सां साहब खे चए मुंहिंजो हा न सही आहे मां हेॾी हल हाणे चए ॾिस न थोरो ॾिस बि सही न हा हा साहब मूं त ॿुधो आहे सच पंहिंजी हिफ़ाज़त पाण कंदो आहे उनखे कंहिं बि बॉडी गार्ड जी ज़रूरत ई न आहे भाउ ऐसे जो ॿुधई हाणे ईअं हो हे ॻाल्हाए थो वरी करे जमाल ॿुधई हाणे इहो उबतियूं सुबतियूं छॾे साफ़ साफ़ ॿुधाए थो तोखे इहो कंहिंजे चवण ते इहो तो कमु कयो आहे तो ॾेई वञ टू फ्रेम में काई चएसि ॿुधई हाणे ॿुधई हुन ॻाल्हायो न हाणे वरी बि ॻाल्हाईंदो तूं हुन पोइ चइजांइ ॿुधई हाणे इहे अटकियूं बिटकियूं छॾे साफ़ साफ़ ॿुधाए त तूं कंहिंजे चवण ते इहो कमु कयो मां चवां थो हा पहिरियों हे पोइ चओ हथनि जा एक्सप्रेशन ॾिजांइ हा हा साहब मूं त ॿुधो आहे सच पंहिंजी हिफ़ाज़त पाण कंदो आहे उनखे कंहिं बि बॉडी गार्ड जी ज़रूरत ई न आहे भाउ ॿुधई इहे इटकियूं बिटकियूं छॾ हाणे सिधो थी ॿुधाए त तोखे कंहिंजे चवण ते तूं आयो आहे कंहिंजे चवण ते तो इहो कमु कयो कंहिंजे चवण ते इहो तो कमु कयो आहे हा तो बि आखिर ये इटकियूं बिटकियूं छॾे अच्छा 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 हिकिड़ो जी सचारो हा साहब मूं त ॿुधो आहे सच पंहिंजी हिफ़ाज़त पाण कंदो आहे उन साहब ओ साहब मूं त ॿुधो आहे सच पंहिंजी हिफ़ाज़त पाण कंदो आहे उनखे कंहिं बि बॉडी गार्ड जी ज़रूरत ई न आहे ॿुधई इहे इटकियूं बिटकियूं छॾ हाणे सिधो थी ॿुधाए त कंहिंजे चवण ते इहो कमु कयो अथई इहो कमु मां ज़मीर जे चवण ते कयो आहे ओके हलो चलो जबरदस्त वठे साहब पोइ त पक सां को वॾो धाड़ियल हूंदो कच्छ में रहंदो हूंदो साहब छा सोलो आहे हा सोलो दी साहब मां सम्झां थो इहो पक सां ज़मीर जेको आहे न वॾो धाड़ेल आहे भाउ कचे में रहंदो हूंदो कचे में हा धाड़ेल न हुन चयो सिपाही वरी हुन वॾो जुमिलो ॾे हिन आंसर ॾे हर इंसान जे अंदर में रहंदो आहे इहो ज़मीर हुन जे चवण ते कयो फलाणो तीर मटी रहियो साहब धमकी तो ॾे कानून खे धमकी हुन इहा बि थाणे में हुन जुमिलो पढ़ भाउ जावेदार जेको एंड आहे सॼो पढ़ां न न एंड बसि हा एंड दस त ज़ालिम खे छॾे मज़लूम खे ॿधी यादि रखे छॾियो त तव्हांजो इहो ज़ुल्म घणा ॾींहं हलण वारो नाहे धमकी साहब सो बि हेठा साहब ओके धमकी छो यार बस बस मूंखे यादि आहे जुमिलो धमकी साहब सो बि तव्हांखे हिन थाणे जे अंदरि छा आहे जुमिलो यार एंड
बस ये उहा भी तो दे उहा भी कानून के हिकिड़ो धमकी हे, हिकिड़ो हे। ठीकु आहे। तो दे जुमलो बस ठीक है क्यों साहब साहब धमकी सो भी कानून के हिन थाने जे अंदर सही है ओके न बचे पुट तू भी हाँ जस्ट दी तो वज कलान का भाई अच्छा चई जादो साहब जी जे ते पोस्टिंग कराई आ उन जी करे हाँ हाँ इहो चई छा थो जे साहब जी पोस्टिंग हिते कराई आहे हाणे साईं साहब हुननि जे कमनि जी हिफ़ाज़त छॾे हाणे उते आवाम जे कमनि जी हिफ़ाज़त कंदो त जे मथो थिया ख़राबु सफा को भूख बस हाँ। आई यार सिद्धो सिद्धो गलाए हाँ सिधो आवाज तुझे मने क्लियर कर सिद्धो सिद्धो गलाए क्या सिधी करे छा 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 हे बुध उते एसो छो भी कॉमेडी हुयो पुट हां इते ना है काम हिते ना आहे अच्छा हिते मटला हा ओ मां उहो हुन में किरदार में ने तू भले हल तू सिपाही है तू थोड़ो मने घणो न हाणे हा। हे जो मां सिद्धो जुमलो ॾिस अच छा 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 चई छा थो जे साहब जी पोस्टिंग हिते कराई आहे हाणे साईं साहब हुननि जे कमनि खे छॾे पते आवाम जे कमनि जी हिफ़ाज़त कंदो ऐं को ज़बान भूख बसर ये कदो त पोए साहब की पोस्टिंग वारी आंगठो मिलंदी हाणे मूंखे इहो ॿुधाए जेकॾहिं साहब ईअं कंदो त पोइ साहब खे पोस्टिंग आउंठो मिलंदी सफा को चरियो आहे साहब लगे थो त हिन खे ख़बर ई कोन्हे त असांजो ही थाणा कल्चर हले कीअं थो असांजो थाणा कल्चर हले कीअं थो सफ़ा को चरियो आहे तोखे का बि ख़बर कोन्हे त हीअ असांजो थाणा कल्चर सफ़ा को चरियो आहे तोखे त का बि ख़बर कोन्हे हीअ असांजो थाणा कल्चर हले कीअं थो हा सही आहे जमाल गलाए थो सही ख़बर आहे ओ जी साहब इहो ॾे जी साहब जी साहब हासिर हा हा हाज़िर बाबल हाज़िर आउट थी विया पुलिस सब कुछ करे सके थी न बीठो आहियां अञा बाबा पुलिस सब कुछ ॿी करे बि सघे वारा थी, पर तमाम मूं ते बेगुनाह टॉर्चर नथा करे सघो पुलिस सब कुछ करे सघे थी इहो वरी तो गॾु अचे पहुचे जां जो बस अचो हिन पूरा थी हे हिन वठण इहो हिन गॾु ॾिजे बस पोइ हे गलाए थो हिते हे छोकिरो आहे। हिते गलाए थो हलाण तीर मटी रे हो माना इहा शइ ॾे हा जे पर जो शुक्र आहे ॿुधायो हा अचो थोरो पोइ हिते रखो तूं हिते वेते ई वे हिकु ॿ जुमला आमरा वटि ओटी में भाऊ जा त बाक़ी कहिड़ी भला आई माण्हू खे अस्पताल जे ॿाहिरां कठो करे कहिड़ी पोइ पटी पढ़ाई त पोइ कहिड़ी भला आहीं माण्हुनि खे अस्पताल त पोइ कहिड़ी भला आहीं माण्हुनि खे अस्पताल जे ॿाहिरों कठो करे कहिड़ियूं ॿियूं पटियूं पढ़ाई इहो सच पियो ॿुधायां जंहिंखे ॿुधाए छॾियो माना त कानून हा ॾे हिते इहो जावेद जमाल इहो जुमलो उहो सच को ॿुधायां जेके हो ॾिसी करे बि अनंत टोबा कनि पिया त माना तूं गामूं सचार आहीं हा मजबूरन थियणो पियो आहे मूंखे छो त मां कानून फिलाइण थी रहियो असांजो कमु को सच जी हिफ़ाज़त करणु थोरी आहे असांजो को कमु सच जी हिफ़ाज़त करणु थोरी आहे बाक़ी कहिड़ो कमु आहे तव्हांजो जमाल ॾियोसि इहो मुंहिंजो आहे हा ॾियोसि बाक़ी तव्हांजो कहिड़ो कमु आहे त पोइ बाक़ी तव्हांजो कहिड़ो कमु आहे असांजो कमु अमन अमान करणु इहो वही छो त पादर मूंखे छा ॼाणंदो बाक़ी हा, हा। इन हरकतूं ॼाणंदो न हा हा सही आहे तूं सही आहे। भॻवान केरु आहे छा आहे तूं हा हा क्यों बाक़ी पोइ तुंहिंजो कहिड़ो कमु आहे असांजो कहिड़ी भला आई माण्हुनि खे अस्पताल जे ॿाहिरां कठो करे कहिड़ियूं पटियूं पियो पढ़ाई पोयां अची कयो त पोइ कहिड़ी भला आहीं माण्हुनि खे अस्पताल जे ॿाहिरों कठो करे कहिड़ियूं ॿियूं पटियूं पढ़ाई न सही पई चए आक्यू अड़े त पोइ तूं भलाए कहिड़ी आहीं अस्पताल जे ॿाहिरों माण्हुनि खे कठो करे कहिड़ियूं तूं पटियूं पढ़ाई इहे ई सच पियो ॿुधायां जेके हो ॾिसंदे ई अनंत टोबा कनि उस्ताद ॿुधाए हिकिड़ो ॿियो बि आख़िर जमाला डाला हा आख़िर में दे आख़िर में हेठि ॿ लाइननि में दे जुमला वाह इहो सच पियो ॿुधायां जंहिंखे ॾिसी उहो आहे जेका पोइ माना हुनजो माना तूं गामो सचार आहीं। भाउ चई इहो वराए था वठूं न तूं गामो सचार आहीं। ओके हा माना त तूं गामूं सचार आहीं कानून जाॻियो किथे आहे कानून त अलाए केतिरे अरसे खां सुतल आहे
कानून जागियल हुजे हा त पोइ इहे धाड़ा फुरियूं अॻुवा ऐं चोरी हुजे हा छा? चेक करे कानून जाॻियल हुजे हा न त ही धारा हाणे किथे ॿुधाए हाणे हे आसे पाई सिपाही इहो मथे मथे आहे। जेकॾहिं कानून जागियल हुजे हा त ही पोइ ही धाड़ा फुरियूं अॻुवा ऐं चोरी हुजे मुंडा हा को छा? सर मुंडो करायो सर क्यों मुंडा को स्टार काउंटर हा कानून जागियो कॾहिं आहे? कानून अलाए केतिरे अरसे खां सुतल आहे। कानून जाॻियो किथे आहे? कानून त अलाए जे केतिरे अरसे खां सुतल आहे। जागियो कॾहिं आहे? छो जो हुन जुमिले खां मिले न कानून जागियो कॾहिं आहे? कानून जाॻियो कॾहिं आहे? कानून त अलाए केतिरे अरसे खां सुतल आहे। जॾहिं कानून जागियल हुजे हा त पोइ इहे धाड़ा फुरियूं अॻुवा ऐं चोरियूं हुजनि हा छा? छे करे कानून जाॻियल हुजे हा न त ही धारा फुरियूं अॻुवा मर्डर क़तल रेप कॾहिं बि कोन थींदा। कानून सुतल आहे तॾहिं ई त इहो सभु कुझु सरियाम थी रहियो आहे। कानून सुतल आहे तॾहिं त ही सभु कुझु सरियाम थी रहियो आहे। इहो पाड़ो ॿुधाए जिते नशो नथो हले, जिते जुआ ने टिकरी कोन्हे, किथे आहे कानून? सुतल आहे। तूं मूंखे इहो त ॿुधाए, उहो मूंखे पाड़ो ॿुधाए त जिते जुआ नथी हले पई। कैसा लुका पहिरियों हो आहे इहो सिपाही साहब इहो पाड़ो ॿुधाए सिपाही सां इहो पाड़ो ॿुधाए त जिते नशो नथो हले, जिते जुआ जी टिकरी कोन्हे, किथे आहे कानून? सुतल आहे। ठीकु आहे उहो पाड़ो मूंखे ॿुधाए जिते नशो नथो हले पियो, जिते जुआ उहो पाड़ो मूंखे ॿुधाए जिते जुआ जो अॾो कोन थो हले पियो, जिते नशो कोन थो हले पियो। अरे कानून त तव्हांजो सुतल आहे सुतल। भाई बस हाणे बस साहब सॼी राति गश्त ते वियो, तुंहिंजी मर्ज़ी छा आहे त साहब अखि बि न ॿुॾे छा? आख़िर इंसान आहे को कुतो बिलो थोरी आहे फलाण टीर मटीर हुन उथारिस उथी करे तोखे सल्यूट कयईं, सल्यूट करे चए अड़े शमू अड़े सिपाही जमाल न मां को लीडर न आहियां। कैसा है बोलो इहो हाणे उथियो उथी करे वेठो, छा थियो तुंहिंजो दिमाग़ ख़राबु थियो आहे मिस्टर? अॻ में लीडर घटि आहिनि छा जो वरी तूं नओं पैदा थियो आहीं? हिते उहो वेही बि रहियो। ठीकु आहे न मां को लीडर न आहियां। न मां को लीडर थोरी आहियां। त बाक़ी कहिड़ी भला आई माण्हुनि खे अस्पताल जे ॿाहिरां कठो करे छापो करे? इहो सच पियो ॿुधायां जंहिंखे ॾिसंदे बि माण्हू अनॾिठो था करे छॾनि। मां इहो सच पियो ॿुधायां जेके माण्हू ॾिसंदे बि अनॾिठो पिया कनि। माना त तूं गानो सचार आहीं। इहो जुमिलो कोन्हे हूअं पोइ ॾियसि न, हा उहो उअं ई ॾियसि न, हेठि हथ रखे हिते हथ रखे पोइ हथ ॾियसि। रखियमि सही पर मां जो कैमरा मथां हेठि कंदो। इहो सच पियो ॿुधायां जेके माण्हू ॾिसंदे बि अनॾिठो पिया कनि। माना त तूं गानो सचार आहीं चए आमिर। त माना तूं घमू सचार आहीं। हा मजबूर थियणो पियो आहे मूंखे, छो त जिते कानून सुतल हुजे उते सच जी हिफ़ाज़त करण वारो को बि न हुजे त उते असां जहिड़नि खे अॻिते अचिणो पवंदो। हेॾो जुमिलो काथे ईंदो? हा हा मजबूरी थियणो पियो आहे मूंखे एतिरो ॾे। हा मजबूरन मूंखे थियणो पियो आहे। हा हाणे अचे मथे वरी उतां वठे हल हिते वठे हिकिड़ो। सुतल हुजे उते सच जी हिफ़ाज़त सच जी करण वारो हिफ़ाज़त करण को बि न बि न हुजे। हुजे। जिते कानून सुतल हुजे हा। माना इहो हेठि चवांसि हा हिते हा चवांसि भले उहो त छो चवां त हे वरी सुतल ॻाल्हाए। जिते न कानून सुतल हुजे ऐं सच जी हिफ़ाज़त करण वारो को बि न हुजे न उते मां जहिड़नि माण्हुनि खे मूं जहिड़नि माण्हू जिते कानून सुतल हुजे न ऐं सच जी हिफ़ाज़त करण वारो को बि न हुजे उते असां जहिड़नि खे अॻिते अची करे तव्हांजो कमु करणो थो पवे। इहो सवलो जिते कानून सुतल हुजे न ऐं सच जो आवाज़ उथण वारो को बि न हुजे। सच जो जिते कानून सुतल हुजे ऐं सच जी हिफ़ाज़त करण वारो को बि न हुजे उते असां ॼणनि खे अॻिते अची करे तव्हांजो कमु करणो पवंदो आहे। ज़बरदस्त। असांजो कमु सच जी हिफ़ाज़त करणु न आहे। क्यों त पोइ बाक़ी कहिड़ो कमु आहे तव्हांजो? असांजो कमु अमन अमान करणु तो ॼण वॻुड़नि खे जेल में विझी फिलाइणु जमाल, त पोइ बाक़ी सच जी हिफ़ाज़त केरु कंदो? त पोइ बाक़ी सच जी हिफ़ाज़त केरु कंदो? अलाए असांखे कहिड़ी ख़बर सिपाही, पर साहिबु मूं ॿुधो आहे त सच पंहिंजी हिफ़ाज़त पाण कंदो आहे। वरी एसे शो ॿुधी हाणे ॿुधी पर इहो फिलाण तीर जमाल ज़मीर जे चवण ते। हा उहो पुछे थो न कंहिंजे चवण ते? ज़मीर जे चवण ते। इहो सभु कुझु मां ज़मीर जे चवण ते कयो आहे। ठीकु आहे पक सां उहो फिलाणा टीरा मटीरा आहे हो ज़मीर खे को बि गिरफ़्तार नथो करे सघे सूबेदार साहिब। एसे शो जुमला हुनजा ॾे त हो थोरो न एक्सप्रेशन ॾे, हा हा ॾे न हो ज़मीन। ठीकु आहे पक सां मुखालिफ़ पार्टी जो माण्हू इहो ज़मीर जल्दी एड्रेस ॿुधाए हुनजी ज़मीर जी पुट जी, त हाणे हुन ॿुधी उछली लाकअप करे थो छॾियांसि, कुटको थो ॾियांसि जो दिमाग़ जाइ ते अची वेंदुसि। त ज़मीर खे को बि गिरफ़्तार नथो करे सघे सूबे एसो शो साहिबु। ज़मीर खे को बि गिरफ़्तार नथो करे सघे साहब।
टे कुदरे फलाणो डाना फलाणा टीरा मटीरा सिर्फ इहो आहे न न साहब कोई पक सां को वॾो थाड़ियल हूंदो कचे जो हे हो ऐसो जो हाँ वक़्तु ॿुधाए पियो जेको आहे छा बेले में रहंदो आहे वरी बि न न कावड़ में ऐसे जो ॿुधाए न त पोइ केरु किथे रहंदो आहे माण्हुनि खे वर्गलाए अस्पताल भञ ड्रा छो कई अथई जमाल हर इंसान जे अंदर में रहंदो आहे इहो ज़मीर उन जे चवण ते कयो आहे मूं इहो सभु कुझु छो त हिकु ग़रीब जे पुट खे ना एतिरो ॾियाली हर इंसान जे अंदर में रहंदो आहे इहो ज़मीर उसा रुमाल पे लिखण जा करो हा नहीं ना पंहिंजो हिकु मिनिस्टर जे साले खे हिकु मिनिस्टर जी कॉल आई हुन जे साले खे मिंट में उहा इंजेक्शन मिली वई एतिरो हाली ॾे सॼो ॿुधाई सफ़ा थोरो आहे तो तॾहिं जेको चई इंसान जे अंदर में रहंदो आहे इहो ज़मीर हा ज़मीर उन जे चवण ते कयो आहे हर इंसान जे अंदर में रहंदो आहे इहो ज़मीर हर इंसान जे अंदर में रहंदो आहे ज़मीर मां हे सभु कुझु उन जे चवण ते कयो आहे सभु कुझु छो को खणजां छो त हिकु ग़रीब खे अस्पताल में नांग जे डंग जी इंजेक्शन न पई मिले छो त हिकु ग़रीब इंसान जे पुट खे नांग जे डंगण जी इंजेक्शन न पई मिले हुन अस्पताल में मुंडो को जुड़ो छा आहे हा छो त हिकु ग़रीब जे पुट खे छो त हिकु ग़रीब जे पुट खे हुन जे पुट खे नांग डंगे विधो आहे उनखे इंजेक्शन अस्पताल में कोन थी मिले जॾहिं त हिकु मिनिस्टर जे मिनिस्टर जे साले खे मां अचां पियो सर आसानी सां मिली वई हा अचां पियो त मां चलो मां चुप थो इहो कॾहिं कॾहिं थींदो आहे हाणे न ईंदो वरी मूंखे इहो आमद कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे हाणे आसरो न कजांइ छो त हिकु ग़रीब जे पुट खे नांग डंगण जी इंजेक्शन कोन थी मिले जॾहिं त मिनिस्टर घर वेठो आहे हुनजे पुट खे भाउ खे साले खे छो त ग़रीब जे पुट खे नांग डंगण जी इंजेक्शन कोन थी मिले पई जॾहिं त मिनिस्टर जी हिकिड़ी फोन ते हुनजे साले खे इंजेक्शन मिले थी पई जुमिले में मज़ो न आयो जुमिले में मज़ो न आयो छो त ग़रीब जे पुट खे नांग डंगण जी इंजेक्शन कोन थी मिले जॾहिं त मिनिस्टर जी फोन ते जॾहिं त ग़रीब जे पुट खे नांग डंगण जी इंजेक्शन कोन थी मिले पई जॾहिं त मिनिस्टर जे साले खे नांग थो डंगे त उनखे घर वेठे इंजेक्शन मिले थी पई सही आहे इहो बि उन नाइंसाफ़ी ख़िलाफ़ आवाज़ उथाइण लाइ मूं माण्हुनि खे इकठो कयो हो इन नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ आवाज़ उथाइण जे लाइ ही माण्हू मां गॾु कया हुया पर तव्हां त सदन खां उन्हनि जा साथारी रही सच जो गलो घोटींदा रहिया आहियो तव्हां हमेशा सच जा साथारी रही करे पर उन्हनि जा साथारी सच न तव्हां त सदन खां उन्हनि जा साथारी रही सच जो गलो घोटींदा रहिया आहियो तव्हां सदन खां वठी उन्हनि जा साथारी रही करे सच जो गलो घुटियो आहे घटींदा जुमिलो करे थोरो ॿियो ॿुधाए जुमिले जी जेके आवाज़ खे दॿाईंदा रहिया आहियो सचे आवाज़ खे दॿाईंदा रहिया आहियो असलियत सचे आवाज़ खे दॿाईंदा रहिया आहियो हा मुंडो छा आहे तव्हां त सदन खां उन्हनि जा साथारी रही ऐं तव्हां त सदन खां वठी उन्हनि जा साथारी रही करे सच जी आवाज़ खे हमेशा दॿियो आहे कंहिं मिसकीन मजबूर ऐं मुफ़लिस बजाए ॾाढ जबर ज़ुल्म सां सख्ती रहिया आहियो ऐं कंहिं मिसकीन जे मथां ॾाढ जबर करे हमेशा उन मथां तव्हां ज़ुल्म कंदा रहिया आहियो हक़ जी हिमायत तव्हां न अॻ में कई आहे न हाणे कई ऐं हक़ जी हिमायत न तव्हां अॻु बि कई आहे न हाणे था कयो पिया हिकु ज़ालिम डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए उल्टो मूंखे पकड़े वठी आया आहियो हिकु ज़ालिम डॉक्टर जे ख़िलाफ़ आवाज़ उथाइण ते उल्टो तव्हां मूंखे ते वठी आया आहियो हिकु ज़ालिम डॉक्टर जे ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए हिकु ज़ालिम डॉक्टर जे हिकु ज़ालिम डॉक्टर जे थोरो सिटो न हिकु ज़ालिम डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए उल्टो तव्हां मूंखे ई पकड़े वठी आया आहियो हिकु ज़ालिम डॉक्टर जे ख़िलाफ़ कार्रवाई कंदे तव्हां उल्टो मूंखे वठी आया आहियो हिकु ज़ालिम डॉक्टर खे गिरफ़्तार करण जे बजाए तव्हां उल्टो मूंखे वठी आया आहियो हिकु ज़ालिम डॉक्टर जे ख़िलाफ़ कार्रवाई कंदे अटकी थो पवां हिकु ज़ालिम डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए उल्टो मूंखे पकड़े वठी आया आहियो हिकु ज़ालिम डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई करण जे बजाए उल्टो तव्हां मूंखे वठी आया आहियो हिते हिकु ज़ालिम डॉक्टर जे ख़िलाफ़ कार्रवाई कंदे उल्टो तव्हां मूंखे वठी आया आहियो
खिलाफ लिखल आहे न उहो मटी थी वञे न हिक मां छा थो ज़ालिम चवां? डॉक्टर खिलाफ कार्रवाई करण बजाए करण न बजाए हा हिकु ज़ालिम डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई करण जे बजाए तव्हां उल्टो मूंखे वठी आया आहियो छा कानून जो इहो कमु आहे त हिकु ज़ालिम खे छॾे मज़लूम खे ॿधे छा छा कानून जो इहो कमु आहे त हिकु ज़ालिम खे छॾे करे हिकु मज़लूम खे वठी अचे यादि रखे छॾियो त तव्हांजो इहो ज़ुल्म घणा ॾींहं हलण वारो नाहे यादि रखी छॾिजो यादि रखी छॾिजो इहो तव्हांजो ज़ुल्म घणो वक़्तु हलणो न आहे अरे अबाड़े मां त डिॼी वियसि हो त चयो हुन चयो धमकी साहब खे उहा बि विच थाणे में हीअं फलाणे तीर जमाल जे बाद हो एसो चयो त अरे अबाड़े मां त डिॼी वियसि लबाड़ नण अॼु इन ये रोब दबदबे सां मौजूद आहियूं मौजूद हूंदा आहिनि जमाल तव्हांखे पगार अवाम मथां उन रोबत ऐं दबदबे करण जे लाइ कोन थी ॾिनी वञे तव्हांखे पगार अवाम मथां इन रोब ऐं दबदबे करण लाइ कोन थी ॾिनी वञे पर अवाम जे हक़नि ऐं हिफ़ाज़त करण लाइ थी ॾिनी वञे तव्हांखे इहा पघार अवाम जे मथां रोब ऐं दबदबे करण जे लाइ नथी ॾिनी वञे बल्कि तव्हांजो कमु आहे त का हितो रखांसि हा पर अवाम जे हक़नि जे हिफ़ाज़त करण लाइ थी ॾिनी वञे तव्हांखे पघार अवाम जे हक़नि जी हिफ़ाज़त करण जे लाइ ॾिनी वेंदी आहे सिपाही छा चवी छा थो साहब खे चई पोस्टिंग कराई आहे फलाणो तीर हे हुनजी छॾे वरी जेका कंदे अवाम जी ख़िदमत कंदो अथई जमाल सॼी ख़बर आहे मूंखे त कानून जे हथ हेठां छा छा गैर कानूनी थी रहियो आहे एतिरो ई बसि हा सॼी ख़बर आहे मूंखे सॼी ख़बर आहे त कानून जे हथ जे हेठां छा छा गैर कानूनी थी रहियो आहे ॿुधो हो बीठो हो न हिते हाणे हिते बीठो आहे न एसएचओ हिते बीठो उन उथारियो हुई हा हा हाणे मथे ॾिजांइ त सॼी ख़बर आहे मूंखे मां इहो जुमिलो हुनखे चयो आहे हा हुनई चयो सही आहे, हुनखे चयो सिपाही आहे हा चयोमांसि इहो सॼी ख़बर आहे मूंखे हथ हेठां छा छा थी रहियो आहे नौजवान नस्ल जे रगुनि में नशे जो ज़हर विझंदड़ अनासर कंहिं जे मंशा ऐं मर्ज़ीअ ते सरियाम नशे जो वापार करे रहिया आहिनि नौजवान जे नस्लनि जे रगुनि में नशे जो ज़हर विझंदड़ अनासर कंहिं जी मंशा ऐं मर्ज़ीअ ते सरियाम नशे जो वापार करे रहिया आहिनि जुमिलो एतिरो आहे नौजवान जे नस्ल जे रगुनि में नशे जो ज़हर विझंदड़ अनासर इहो ज़हन में रखो। नासिर, हा। इहो कंहिंसां जुमिलो आहे इहो बसि हाणे त हुन सां ई साॻियो ई साहब ते अची वञे न हा नौजवान नस्ल जे रगुनि में नशे जो ज़हर हा विझंदड़ अनासर कंहिं जी हा। मंशा ऐं मर्ज़ीअ ते सरियाम नौजवान जे नौजवान नस्ल जे रगुनि में नौजवान नस्ल जे रगुनि में हा यार ताड़ी करी वई आहे वॾी आहे मुंझाए थी वञे पई ॾाढी अॻु ॾाढी ग़लति कयमि न तूं बि हिनखे मानी त चएसि शुगर जा मरीज़ आहियूं खणेसि खणे खणेसि खणे न को खणेसि चए त छा आहे मानी छा आहे तयार आहे न खणेसि बसि खणे ठीकु आहे हिते काल खणे नौजवान नस्लनि जे रगुनि में नशे जो ज़हर विझंदड़ अनासर कंहिं जी मंशिया ऐं मर्ज़ीअ ते सरियाम नशे जो वापार करे रहिया आहिनि नौजवान नस्लनि जे रगुनि में नशे जो ज़हर एतिरो त बि विझंदड़ अनासर कंहिं जी मंशिया ऐं मर्ज़ीअ ते सरियाम नशे जो वापार करे रहिया आहिनि थोरो ज़हर विझंदड़ ज़हर अनासर अनासर कंहिं ज़हर जी मंशिया ऐं विझंदड़ मर्ज़ीअ ते सरियाम कंहिं नशे जी जो वापार करे रहिया आहिनि मंशा छा अथई हा मंशियात जेके मंशा मंशा माना उनजी मर्ज़ीअ मुताबिक़ अच्छा मंशा माना मर्ज़ी मुताबिक़ उहो चवां मर्ज़ी छो न चवां लफ़्ज़ सोला करे ईअं वियो चयो हा तॾहिं मां साईं खां पुछां की न अनासर कंहिं जी मर्ज़ीअ ते सरियाम हा मर्ज़ी बि लिखल आहे ॿई लिखल आहिनि मर्ज़ी बि लिखल आहे मर्ज़ी मुताबिक़ सरियाम नशे जो वापार करे रहिया हा अनासर कंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ सॼो नशे जो वापार करे रहिया आहिनि अनासिर जेको जुमिलो मुंडो आहे उहो अनासिर ते हाणे पोइ तव्हां हुनखे ॿिए वराए चयो मुंडो हाणे ॿुधायो जुमिलो ॿुधायो नौजवान इन नस्ल जे रगुनि में नशे जो ज़हर विझंदड़ अनासर अनासिर, हा। नौजवान जे रगुनि में नशे जो ज़हर विझंदड़ अनासर ईअं न सर हा नौजवान नस्ल जे रगुनि में नौजवान नस्ल जे रगुनि में नशे जो ज़हर विझंदड़ अनासर हा नौजवान नस्ल जे रगुनि में नशे जो ज़हर विझंदड़ इहे मां टिकी पियासीं पाणे न थी वेंदो तव्हां जुमिलो नौजवान नस्लनि जे रगुनि में नशे जो ज़हर विझंदड़ अनासर नौजवान नस्ल जे रगुनि में नशे जो ज़हर विझंदड़ अनासर अरे हिकु मिंट नौजवान नस्ल जे रगुनि में नशे जो ज़हर विझंदड़ अनासर भाई हलो अचे हा नौजवान नस्लनि जे रगुनि में नशे जो ज़हर विझंदड़
विझंदड़ जा नशे जो टिकड़ ज़हर विझंदड़ अनासर ॾींदड़ करे न विझंदड़ विझंदड़ अनासर नौजवान नस्ल जे रगुनि में विझंदड़ ज़हर नौजवान नस्ल जे ये रगुनि तो में पास नशे जो हुए ज़हर तो नौजवान नस्ल जे सर, रगुनि में तो पास ॾेई अॼु अटकी पियासीं न हाणे साईं छुटासीं हिन ॻाल्हि ते पास ॾेई जुमिलो कंदा ॿुधाए पर नौजवान नस्ल जे रगुनि में विझंदड़ नौजवान नस्ल जे- नौजवान नस्ल जे रगुनि रगुनि में में ये रगुनि तो में- नशे जो ज़हर विझंदड़ अनासर नशे जो नौजवान जे रगुनि में विझंदड़ नौजवान नस्ल जे रगुनि में ऐसे तरह नौजवान पास नस्ल जी छा कंहिंजी हा इहो कंहिंजी मंशा ऐं कंहिंजी मर्ज़ीअ ते मंशा ऐं सरियाम मर्ज़ी। नशे जो वापार करे रहिया कंहिंजी मंशा ऐं मर्ज़ी मुताबिक़ हा कंहिंजी मंशा ऐं मर्ज़ीअ ते सरियाम कंहिंजी नशे जो मंशा ऐं वापार मर्ज़ीअ करे ते रहिया नशे जो वापार कंहिंजी मंशा ऐं मर्ज़ीअ ते नशे जो वापार करे रहिया आहिनि हा कंहिंजी मंशा ऐं मर्ज़ीअ ते सरियाम नशे जो वापार करे रहिया आहिनि कंहिंजी मंशा ऐं मर्ज़ीअ ते नशे जो सरियाम कारोबार करे रहिया आहिनि हा वापार कारोबार सही हो जुमिलो हा उन्हनि खे रोकण वारो को कोन्हे उन्हनि खे रोकण वारो केर बि कान्हे को जुआ जी अॾनि तां मंथली ऐं हफ़्तो थो वरितो वञे अरे जुआ जे अॾनि तां मंथली ऐं हफ़्तो थो वरितो वञे बराबरि जुआ जे अॾनि तां मंथली ऐं हफ़्तो वरितो थो वञे पियो या पंहिंजी क़ौम ऐं वतन सां सिधी सही गद्दारी आहे इहा पंहिंजी क़ौम ऐं वतन सां सिधी सही गदारी आहे जंहिं बि पंहिंजे माण्हुनि ऐं वतन ख़िलाफ़ कमु करे पंहिंजो बिब भरियो आहे तारीख़ उनखे अॻु बि माफ़ न कयो आहे इहो जुमिलो वारा ॿुधाए बराबरि ॿुधायां जंहिं बि पंहिंजे माण्हुनि ऐं वतन ख़िलाफ़ कमु करे पंहिंजो बिब भरियो आहे त तारीख़ उनखे न अॻु माफ़ कयो आहे न हाणे कंदी छा को वतन ख़िलाफ़ न कयो आहे जंहिं बि पंहिंजो बिब भरियो आहे हा। त तारीख़ उनखे न अॻु में माफ़ कयो आहे न हाणे कंदी कंहिं बि पंहिंजे वतन जे ख़िलाफ़ जंहिं बि पंहिंजे माण्हुनि ऐं वतन पंहिंजे माण्हुनि ऐं वतन जंहिं बि पंहिंजे माण्हुनि ऐं वतन जे ख़िलाफ़ बिब भरियो आहे हा कमु करे पंहिंजो बिब भरियो आहे कमु करे पंहिंजो बिब भरियो आहे कॾहिं बि हुनखे तारीख़ माफ़ न आहे उनखे कॾहिं बि माफ़ न आहे कयो ऐं न वरी कंदी कंहिं बि पंहिंजे माण्हुनि ऐं वतन जे ख़िलाफ़ कमु कयो आहे न कमु करे पंहिंजो बिब भरियो आहे हा कंहिं बि पंहिंजे माण्हुनि ऐं वतन जे ख़िलाफ़ कमु कयो आहे ऐं पंहिंजो बिब भरियो आहे कॾहिं बि तारीख़ हुनखे माफ़ न आहे कयो पोइ को गुंडो पीर मीर वॾेरो या को कामोरो छो न हुजे पोइ छो न को मीर पीर अमीर या को वॾेरो हुजे पर उनखे जंहिं बि अहिड़ी गद्दारी कई आहे कंहिं बि मीर थको न हा तव्हांजो सुठो टेम्पो आयो आहे छा ॿुधाए बोलो जंहिं बि पंहिंजे माण्हुनि ऐं वतन हा। ख़िलाफ़ कमु करे पंहिंजो बिब भरियो आहे हा तारीख़ उनखे न अॻु माफ़ कयो आहे न वरी हाणे कंदी ठीकु कंहिं बि हिन माण्हुनि ऐं वतन ख़िलाफ़ पंहिंजो बिब भरियो आहे न तारीख़ हुनखे न अॻु माफ़ कयो आहे न हाणे माफ़ कंदी पोइ को गुंडो पीर मीर वॾेरो या को कामोरो छो न हुजे पोइ छो न को गुंडो मीर या वॾेरो हा वराड़ी पोइ को गुंडो पीर मीर वॾेरो या को गुंडो कामोरो छो न हुजे वरा ॿुधाए पोइ को गुंडो पीर मीर गुंडो वॾेरो डबल या आया? कामोरो छो न हुजे डबल त न आहे न गुंडो न डबल न आहे हेॾे डबल न आहे ठीकु आहे पोइ छो न को गुंडो मीर पीर या कामोरो छो न हुजे जंहिं बि अहिड़ी गद्दारी कई आहे उन ते सदाईं लानत वसंदी रही आहे अॻिते बि वसंदी हाणे हिनखे तानो धोणी ठीकु आहे, जंहिं बि अहिड़ी गद्दारी कई आहे उन ते सदाईं लानत वसंदी रही आहे ऐं केर बि अॻिते बि वसंदी रहंदी गुंडो मीर पीर वॾेरो या कामोरो छो न हुजे जंहिं बि अहिड़ी गद्दारी गद्दारी कई कई आहे स्टार्ट छा आहे पोइ को गुंडो पोइ छो न को गुंडो मीर पीर फ़कीर या अमीर या को वॾेरो या कामोरो छो न हुजे जंहिं बि कंहिं गद्दारी कई आहे न त उन ते लानत सदाईं वसी आहे ऐं वसी रहंदी पोइ कीअं वञो वसी आहे उस्ताद वसंदी त आहे न। वसंदी रहंदी इतो वेट ॾेने तो जंहिं बि अहिड़ी गद्दारी कई आहे सदाईं उन ते लानत वसंदी रहंदी त मां हुन छा चवांसि इतो रुगो रे जंहिं बि अहिड़ी गद्दारी कई आहे त उन ते सदाईं पंहिंजी लानत वसंदी रहंदी ऐं वसंदी अॻिते बि वसंदी जंहिं बि अहिड़ी गद्दारी कई आहे न उन ते लानत वसंदी रही आहे ऐं वसंदी रहंदी
जी साहब हुन सर की जी साहब लिटाए वञेड़ो करे से हो सिपाही अलाउतिया जमल वठे निकरो तो पोइ जमाल पोइ पहिरियों- तव्हां पहिरियों मूंखे छा? बेगुनाह टॉर्चर नथा करे सघो आयो तो वठे न रेल वठूंसि था तव्हां हा ओ पर ओके तव्हां मूंखे तव्हां मूंखे बेगुनाह टार्चर नथा करे सघो पिया ठीकु आहे हाणे उहो अॻुणे वारो रेल हा वारो उहो वठे त पोइ होॾां वरी अञा सर कंहिंजी मंशा ऐं मर्ज़ीअ ते सरियाम नशे जो वापारु करे रहिया आहिनि नौजवान नसलुनि में नशे जो ज़हर विझंदड़ अञा सर नौजवान नस्ल जे रगुनि में नौजवान नस्ल जे रगुनि में नौजवान नसुल जे रगुनि में विझंदड़ ज़हर अञा सर उहो विसी वञी न हा नौजवान नौजवान नस्ल नसुलनि जे जे रगुनि में नशे जो विझंदड़ ज़हर। नसुल जे रगुनि में विझंदड़ ज़हर न नौजवान- नौजवान नस्ल जे रगुनि में नशे जो ज़हर विझंदड़ अञा सर हे तो ॾिसी पढ़ बस मूंखे जो मां थोरो 2 मिंट अञा सर नौजवान नशे जे नौजवान नस्ल नौजवान नसुल जे रगुनि में हा नौजवान नसुल जे रगुनि में विझंदड़ ज़हर नौजवान नस्ल जे रगुनि में नशे जो ज़हर विझंदड़ अञा सर। नौजवान पहिरियों थोरो हेठि करे चवांसि भला हा भले हा भले हा। हा ठीकु आहे नौजवान नसुल जे रगुनि में विझंदड़ ज़हर अनासर रगुनि में नशे जो ज़हर विझंदड़ अञा सर। नौजवान नस्ल जे रगुनि में एतिरो ॾे नौजवान नस्ल जे रगुनि में नौजवान नसुल जे रगुनि में विझंदड़ नशे जो ज़हर अनासर हाणे एतिरो ॾे नशे जो ज़हर विझंदड़ अञा सर नशे जो ज़हर विझंदड़ अनासर वरी गॾु ॾे न इहो नशे जो ज़हर विझंदड़ अनासर वरी ॾे नशे जो ज़हर विझंदड़ अनासर नशे जो ज़हर विझंदड़ अनासर वरी ॾे नशे जो ज़हर विझंदड़ अनासर नौजवान नस्लनि जे रगुनि में नशे जो ज़हर विझंदड़ अञा सर नौजवान नसुल जे रगुनि में विझंदड़ ज़हर अलॻि अलॻि थी नथी तव्हां मूंखे बेगुनाह टार्चर नथा करे सघो पिया वराए ॾे फबल जी तव्हां मूंखे इहो आहे न बेगुनाह हा टार्चर इहो तव्हां तव्हां मूं ते बेगुनाह टार्चर करे नथा सघो पिया पुलिस सब कुछ करे तव्हां मुंहिंजे मथां बेगुनाह टार्चर नथा करे सघो पिया हिकिड़ो मिंट चार्जर ई पियो आहे बेगुनाह मुंहिंजे मथां हिकिड़ो मिंट तव्हां बेगुनाह मुंहिंजे मथां टार्चर नथा करे सघो पिया राजो तव्हां बेगुनाह मुंहिंजे मथां टार्चर नथा करे सघो पिया तू परेशान न थी पुलिस सब कुछ करे सके थी अलग में थी टार्चर बस बस बस